अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टीवी न्यूज़ में वलीकार और यहाँ मारवी थी सबका पेरी शामिल करनासी हेडलाइंस। वफाक ट्रायल में देर थे जजिस के जवाबदारी चो पाबंद करण जो तैयारियों। वफाकी वजीर फवाद चौधरी चईवाद क्रिमिनल कानून में तरमीम कई वई आहे। तरमीम बाद जज इहो ॿुधाइण जो पाबंद हूंदो त ट्रायल में देर छो थी रुहन खे इंसाफ ताईं पहुचाइण रियासत जी ज़िम्मेवारी आहे। वफाकी वजीर जो चवणु आहे त क्रिमिनल लॉ में तरमीम मुकम्मल कई वई आहे। केसनि खे अंजाम ताईं पहुचाइण रियासती मशीनरी लाइ अहम हूंदो आहे। पुलिस एक्ट में बि तरमीमूं कई वयूं आहिनि। मुल्क में कोरोना के वधंदड़ केसनि सबब तालीमी इदारा खुलियल रखण या बंद करण बाबत अॼु रिथियल इजलास मुलतवी। इदारा खुलियल रखण या बंद करण बाबत इजलास ईंदड़ हफ़्ते रिथियल इजलास में कयो वेंदो। इजलास में स्मार्ट सिलेबस ऐं हफ़्ते में 3 ॾींहं क्लासनि जी तजवीज़नि ते ग़ौर वेंदो। मुस्लिम लीग नून के सदर ऐं क़ौमी असम्बली में मुखालिफ जो शहबाज शरीफ FIA जी मनी लॉन्ड्रिंग की जांच के हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। शहबाज शरीफ अदालत में इस्तदा कई त FIA जी जांच के गैर कानूनी करार ॾिनो वञे ऐं केस ख़ारिज करे दरख़्वास्त जी हतमी फ़ैसिले ताईं FIA के जांच खां रोकियो वञे। शहबाज शरीफ जो चवणु आहे त FIA के सियासी इंजीनियरिंग लाइ इस्तेमाल कयो पियो वञे। हुकूमत मुखालिफ़नि ते वफ़ादारियूं तब्दील करण लाइ दबाव विझी रही आहे। FIA बनियती ते बदल जांच शुरू कई आहे। हिन वक़्त ताईं FIA जी जांच में को भी बेनामी अकाउंट साम्हूं न आयो। कौमी असम्बली में मिनी बजट की मंजूरी लाइ हुकूमत मुतहरिक थी वई। वज़ीर आज़म पारां मॉड पार्लियामेंट हाउस ईंदो। कौमी असम्बली इजलास खां अॻु पार्लिमानी पार्टी के इजलास की सदारत कंदो। वज़ीर आज़म पारां हुकूमत ऐं इत्तेहादी पार्टियुनि जे समूरनि मेंबरनि खे कौमी असम्बली में पहुचण की हिदायत। हुकूमती इत्तेहादी MK मनी बजट की हिमायत करे या न करण बाबत अञा ताईं फ़ैसिलो करे न सघी। MK पारां मिनी बजट ते ख़दशनि जो इज़हार। मिनी बजट ते PTI जे MNAs ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर जी राति वारी मानी जी दावत में केतिरनि ई PTI MNAs शिरकत न कई। ज़रीन मौज परवेज़ खट्टर MNAs खे फ़ोन कंदो रहियो। केतिरनि ई MNAs फ़ोन न खयो। कुझु मेंबरनि पारां मिनी बजट आवाम ते ज़ुल्म आलमी इदारनि खे पंहिंजे इदारनि जे अकाउंट्स ताईं रिसाई ऐं सिक्योरिटी रिस्क करार ॾेई छॾियो। पंजाब जे वॾे वज़ीर जी दावत में 2 खां वधीक असम्बली मेंबर शरीक न थिया। दावतनि में न आयल MNAs लिस्ट तैयार करे वज़ीर आज़म खे मोकिली वई। बलूचिस्तान हुकूमत ऐं यंग डॉक्टर एसोसिएशन में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं। बलूचिस्तान हुकूमत गिरफ़्तार डॉक्टरनि खे आज़ाद करे छॾियो। ॻाल्हियुनि जी कामयाबी खां पोइ यंग डॉक्टर्स एसोसिएशन पारां अस्पतालनि में इमरजेंसी सर्विस बहाल ऐं ट्रॉमा सेंटर खोलण जो ऐलान। गिरफ़्तार डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमनो आज़ादी खां पोइ कोयटा सिविल अस्पताल पहुची वियो। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 5 मरीज़ हयात हुआ वेठा। NCOC मूजिब गुज़िरियल सॼे मुल्क में 49,270 माण्हुनि जा नमूना वरिता विया, जिन मां वधीक 319 केसनि जी तस्दीक थी। कोरोना वायरस जे हाकारी केसनि जी शरह 6.12% रही। मलिर जी अदालत में नासम चोथो केस में जमानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत में फरार। अदालत जवाबदार 2 सालार मोहम्मद खान सलीम एबिन की जमानत रद्द करे छॾी। अदालत जो चवणु आहे त मामलो दहशतगर्दी जो हुजत सबब जमानत नथी ॾेई सघिजे।
करुंडी वासी खानदान सां पंजाब जी शहर बखिर में हादसो भाउ भेण ऐं माण्हू फौत। करुंडी वासी खानदान शादी में शिरकत बाद पंजाब खां करुंडी अची रहा हुआ। बखिर वैसा धुन सबब डंपर केरी मथां चढ़ी वई। करुंडी वासी एजाज इमानी संदसि भेण साइमा ऐं मासूम माड़ी दम ॾिसियो। इतला मिलण ते घर में कोहराम, शहर में माहौल ज़ोरदार थी वियो। मौतुनि जा वारिस पंजाब रवाना थी विया। कराची जे मुख्तलिफ इलाइक़नि में 6 कलाकनि दौरान फिर मज़ाहिमत पारिंग में 3 शहरी क़तल। हिकु औरत ज़ख़्मी क्लिफ्टन शॉन सर्किल वेझो फुरन जी पारिंग में वीरबान नाले शहरी माची वियो। सुपर हाईवे वेझो थिया वञनि खोड़नि मज़ाहिमत ते गोलियूं हणी पौड़ियो अब्दुल कदीर खे क़तल करे छॾियो। कश्मीर रोड ते फिर मज़ाहिमत ते फुरन जी पारिंग में 28 वरी जो शारो क़तल थी वियो। मक़तूल जी 3 ॾींहं अॻु शादी थी हुई। फुरन जी क्रॉसिंग शमी मस्जिद वेझो पारिंग में औरत ज़ख़्मी थी पई, अस्पताल मुंतक़िल।